अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी अलर्ट इंटरव्यू सीरीज़ में एक भेरो वरी हाज़िर आहियां। हिन भेरे में असां लतीफ़ात जे मौज़ूअ खे डिस्कस में आणींदासीं। लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे त इन पर न ईमान जीअं कल में गो कोठाईं, दगा तुंहिंजी दिलि में शिरक ऐं शैतान, मुंहं में मुस्लमान अंदरि आज़र आहीं। हाणे तव्हांखे चवंदा बाबा इहो जेको शेर आहे इन में इहो लफ़्ज़ आज़र आहे, इहो आहे छा? तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं चवे थो त आज़र यानी बुत परस्त, चए थो त मुंहं में मुस्लमान अंदरि आज़र आहीं, माना तूं हिकिड़े पासे मुस्लमान आहीं, हिकु अलाह जी ॻाल्हि थो करें, ऐं पंहिंजे अंदरि में वरी मुनाफ़िक़त रखियो वेठो आहे, यानी अंदरि में तूं वरी बुत परस्त आहीं, माना इलाही अलाहनि खे तूं मञे थो पियो। त इन जे करे लतीफ़ साईं चए थो त इन पर न ईमान जीअं कल में गो कोठाईं, इहो ईमान न आहे। कलमो पढ़ी ऐं बसि उन ताईं इतफ़ाक़ करें थो पियो ऐं अमल नथो करें, अमल में ॿियो आहीं ऐं ज़बान ते ॿियो आहीं, त इन जे करे इनखे ईमान न चइबो। इन पर न ईमान जीअं कल में गो कोठाईं, ठीकु आहे। दगा तुंहिंजी दिलि में शिरक ऐं शैतान, माना तुंहिंजी दिलि में दगा आहे, शिरक आहे, शैतान आहे, ऐं पोइ तूं मुस्लमान कीअं थींदो? जॾहिं तूं शिरक करें थो त मुस्लमान कीअं थींदो? तूं जेकॾहिं शैतानगिरी करें थो त मुस्लमान कीअं हूंदो? तूं घणनि पंहिंजे अलाहनि खे मञी थो पियो त तूं मुस्लमान कीअं हूंदो? इन जे करे लतीफ़ साईं मुनाफ़िक़त खे ऐं लतीफ़ साईं शिरक खे ऐं बेवफ़ाईअ खे ऐं दगा खे बिल्कुलु रद्द करे थो इन शेर में, त इन पर न ईमान जीअं कल में गो कोठाईं, दगा तुंहिंजी दिलि में शिरक ऐं शैतान, मुंहं में मुस्लमान अंदरि आज़र आहीं। अहिड़े तरीक़े सां नाज़रीन तव्हांखे मां ॿुधायां त लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ में ख़ुदि हिंदूअ खे बि दगा करण खां रोकियो आहे। हू चए थो न त हिकिड़े शेर में चए थो त लतीफ़ साईं चए थो त कूड़ो तूं कुफरसी काफ़र मको ठाहे, हिंदू हॾ न आहीं जड़ियो तो न जुगाए, तिल्क तनी खे लाए सचा जे शिरकसी। माना लतीफ़ साईं चए थो त तूं जेकॾहिं हिंदू आहीं त घटि में घटि पंहिंजे कुड़म सां, पंहिंजे मक़सद सां सचो त थी, विच ते छो बीठो आहे हिकिड़े पासे बि। माना लतीफ़ साईं बुनियादी तौर ते मुनाफ़िक़त खे रद्द करे थो पियो, किरदार जी मुनाफ़िक़त, गुफ़्तार जी मुनाफ़िक़त ऐं अंदाज़ जी मुनाफ़िक़त, ज़बान ते हिकिड़ी ऐं अंदरि हिकिड़ी त ज़बान ते बि। इन बुनियादी जेको इल्लत आहे उनखे लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में बिल्कुलु ई रद्द करे थो। इन जे करे लतीफ़ साईं चए थो त कूड़ो तूं कुफरसी, तूं पंहिंजे कुफर सां बि कूड़ो आहीं, ठग आहीं पहिरें नंबर जो। कूड़ो तूं कुफरसी काफ़र मको ठाहे, तोखे काफ़र सॾण जो बि को हक़ न आहे, छो त तूं पंहिंजे कुफर सां सचो न आहीं। कीअं सचो न आहीं? हिंदू हर न आहीं ऐं जड़ियो तो न जुगाए। हीउ जेको जड़ियो पाईं थो, लाकेट पाईं थो हिंदुनि वारो, इहो न पाए, छो त तूं पंहिंजे कुफर सां सचो न आहीं। तिल्क तनी खे लाए सचा जे शिरकसी, जेकॾहिं तूं पंहिंजे कुफर सां सचो रखणु चाहीं थो त उन्हनि माण्हुनि सां गॾु बीह न जेके शिरक सां सचा आहे, हिकिड़े पासे त बीह न। सो हीउ बहरहाल हीउ स्कूल ऑफ थाट, हीउ जेको ख़्यालु आहे इनखे सम्झण जे लाइ हाई अप्रोच खपे, हिकिड़ी लेवल ऑफ अंडरस्टैंडिंग खपे, न त इन शेर खे तव्हां न सम्झी सघंदो। इन जे करे तव्हांजी लेवल ऑफ अंडरस्टैंडिंग बिल्कुलु क्लियर हुजणु खपे त लतीफ़ साईं बुनियादी तौर ते दगाबाज़ीअ खे, ॿिचापड़ाईअ खे, चापलूसीअ खे, मुनाफ़िक़त खे पंहिंजी शाइरीअ में रद्द कयो आहे। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं जे फ़िक्र मां असांखे बेशुमार शयूं मिलनि थियूं पियूं। मिसाल जे तौर ते लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ में क़ुर्बानी जो फ़लसफ़ो हिकिड़ी सुईअ जे मार्फत करे थो। पाछाई न पाड़ियां सरतियूं सुईअ साण, ढके उघाड़नि खे कीअं न ढकियाई पाण, ॿीहर जापी ॼाण इब्र जे उसाफ़ खे। इब्र यानी इहा सुई। इहो सवाल थी सघे थो अव्हां खां त इब्र छा आहे? तव्हां चवंदो साईं सुई। उसाफ़ ख़ासियत, सुईअ जी ख़ासियत, ढके उघाड़नि खे कीअं न ढकियाई पाण, यानी हिन में फ़िक्र आहे क़ुर्बानीअ जो, ॿिए जे लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ करण जो। वरी छा थो चवे पियो लतीफ़ साईं चए थो त थकियाई थर थेल चढ़ चुकियाई चोटें, हलंदे हो त पनूअ ॾे भव विड़ेई भेल, उथी राहो रेल वेठनि तां वारी वरे। यानी स्ट्रगल तोखे जारी रखणी आहे, हर हाल में अॻिते वञिणो आहे। थकियाई थर थेल चढ़ चुकियाई चोटें, थर थेलनि यानी मुसीबत खे पार करणु, चैलेंजिस खे क़बूल करे अॻिते वधणु। लतीफ़ साईं जे फ़िक्र में तव्हां ॾिसंदो त बेशुमार ज़बरदस्त क़िस्म जूं ॻाल्हियूं तव्हांखे मिलंदियूं। लतीफ़ साईं चए थो त सुरमो सफ़ेदीअ जो जॾहिं विधो जिन, तॾहिं ॾिठी तिन अछाई आलम जी। हाणे जेसीं ताईं तव्हां पंहिंजे दिलि खे साफ़ु न कंदो, जेसीं ताईं तव्हां पंहिंजे मन खे पाक न कंदो ख़राब ख़्यालनि खां, बुग़्ज़ खां, बदनीयतीअ खां ऐं हराम पाईअ खां, उबतनि कमनि खां, नालाइकनि खां, तेसीं ताईं तव्हां आलम जी अछाई न ॾिसी सघंदो। जॾहिं पातो जिन सुरमो सफ़ेदीअ जो, तॾहिं ॾिठी तिन अछाई आलम जी। यानी तव्हांखे पंहिंजे नियत खे साफ़ु रखिणो पवंदो।
तव्हां नियत साफ़ कंदो त तव्हांखे माण्हू साफ़ नज़र ईंदा, नियत बद कंदो तव्हांखे माण्हू बद नज़र ईंदा। इन जे करे सिंधीअ में चवंदा आहिनि त पंहिंजे गिरेबान में ॾिसंदो ऐं पंहिंजो पाण खे ठीकु कंदो त तव्हां ठीकु करे सघंदो, ठीकु न कंदो त तव्हां ज़माने खे बि ठीकु न करे सघंदो। इन जे करे ॿियनि खे सलाह ॾियणु सवली आहे, पंहिंजे ज़ात खे सलाह ॾियणु ॾुखी आहे। इन जे करे पंहिंजे गिरेबान में जाती पाइणी पवंदी ऐं लतीफ़ साईं जे फ़िक्र जे मुताबिक़ पंहिंजो पाण खे ठीकु करिणो पवंदो, पंहिंजे अंदर खे उजाड़णो पवंदो। अंदरि तूं उजार पना पढ़ंदे केतिरा, बुनियादी तौर ते अंदर खे उजाड़णो आहे। लायो लाम अलफ़सी, असां सॼणो तीअं रहियो आहे रूह में, इहो शेर लतीफ़ साईं जो आहे न। कातिब लिखियो जीअं, कातिब लिखे जीअं लायो लाम अलफ़सी, असां सॼणो तीअं रहियो आहे रूह। लतीफ़ साईं वरी चयो आहे त कांध न कंदसि को ॿियो, खथी रोई ख़ूब निरोई महबूब असां मारू मन में। हीअ कुझु लतीफ़ियात जे हवाले सां कुझु शेर मुंहिंजे ज़हन में आया त मूं चयो तव्हां सां शेयर करे छॾियां, त जीअं अव्हांखे लतीफ़ साईं जे शेरनि खे सम्झण में मदद मिले। ऐं जेकॾहिं तव्हां लतीफ़ साईं जा इहे ई शेर यादि करे सघो त काफ़ी आहिनि। इहे शेर बि काफ़ी आहिनि जेके मां तव्हांखे मुख़्तलिफ़ वीडियोज़ में बयानु कंदो आहियां ऐं मुख़्तलिफ़ वीडियोज़ में तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं जी शाइरीअ में तव्हांखे ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ रंग रूप जुहिद मुसलसिल मिलंदी ऐं तव्हांखे लतीफ़ साईं जा कैरेक्टर बि हिकिड़ा अज़ीम कैरेक्टर मिलंदा, अजीब कैरेक्टर मिलंदा। ऐं उहे जिन समाज लाइ कुझु कमु कयो उहे कैरेक्टर तव्हांखे लतीफ़ साईं जा मिलंदा। भले उहे ग़रीब हुजनि, पहिरें पंध हुजनि, मारूड़ा हुजनि, झांगीड़ा हुजनि, सांगीड़ा हुजनि, खथीअ वारा हुजनि। अहिड़े ई तरीक़े सां लतीफ़ साईं पंहिंजे हर सुर में को न को फ़लसफ़ो बयानु कयो आहे। उमेदु आहे त तव्हांखे लतीफ़ साईं जे हवाले सां जेका ॼाण मूं ॾिनी आहे उहा अव्हां जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी ऐं अव्हां हुनजी चीच पकड़े अॻिते वधंदो, तव्हांजा यकीनन बेड़ा पार थी वेंदा। पंहिंजे एतमाद खे ऐं पंहिंजे इल्म खे हमेशह वधाईंदा रहो, छाकाणि त भला भलीअ जो को बि शइ कोन्हे। कॉम्पिटिशन जो दौरु आहे ऐं मुक़ाबिलो आहे, चटाभेटी आहे, त पोइ पंहिंजी सलाहियतुनि खे ऐं पंहिंजे एतमाद खे वधाइणो पवंदो त जीअं असां चटाभेटी जे इम्तिहान में, मुक़ाबलनि में ॿियनि खे मल्ह मारे अॻिते वधूं। असां कामयाबु थियूं था त उन कामयाबीअ जे पोयां अव्हांजी महिनत आहे, ऐं जेकॾहिं असीं नाकाम बि थियूं था त उन नाकामीअ जे पोयां अव्हांजी अणपूरी महिनत ज़रूरु आहे। पर इन जो मक़सदु इहो न आहे त असां महिनत करणु छॾे ॾींदासीं ऐं नाकामीअ जो रोअणु रोईंदासीं, पिटींदासीं ऐं पोइ कुझु बि न कंदासीं। ईअं न आहे, हिकु मरहले मां पार पवंदासीं त ॿिए मरहले जी स्ट्रगल करणी आहे। हिकु मरहले मां पार न पवंदासीं त वरी इन खे पार करण जे लाइ ॿिए इन ई मरहले में वरी ॿीहर नई रत सां, नई सतु सां, नए जोश सां ऐं नए जज़्बे सां दाख़िल थींदासीं। यकीनन मंज़िल का घणो परे न आहे, वेझो आहे, पर उन जे लाइ महिनत ऐं महिनत बुनियादी फ़र्ज़ु बि आहे ऐं बुनियादी मुहरिक बि आहे अॻिते वधण जे लाइ। उमेदु आहे त असांजो इहे वीडियोज़ तव्हांजे लाइ हौसला अफ़ज़ा साबित थींदियूं। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं। जेॾां कयो तेॾां कयो।